वाराई तालुके जी यूसी आबाद जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ॻोठाणनि तरफ़ां बुनियादी सहूलतूं जी अणाहठ जे ख़िलाफ़ लालू रैंक में प्रेस क्लब जे अॻितां फ़क़ीर सूमर मुग़ैरी, राणो ख़ान मुग़ैरी, ग़ुलाम हुसैन मुग़ैरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते ॻोठाणनि जो चवणु हुयो त यूसी आबाद जो चेयरमैन आमिर कलोड़ो ॻोठनि जे अंदरि के बि बुनियादी सहूलतूं मुहैया न करे सघियो आहे, जंहिं सबबि ॻोठाणा सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते यूसी आबाद जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जियो जलाल ख़ान, मुराद मुग़ैरी, क़ाइम ख़ान मुग़ैरी ऐं ॿियनि में बुनियादी सहूलतूं मुहैया कयूं वञनि ऐं उन सां गॾोगॾु 3 सालनि जे अंदरि यूसी चेयरमैन जेका करप्शन कई आहे, जिन्हनि इल्ज़ाम हुयो त लखें रुपयनि जी जेका बजट आहे उहा यूसी चेयरमैन ऐं यूसी सेक्रेटरी रब करे रहिया आहिनि, जंहिं सबबि असांजे ॻोठनि जे अंदरि हिन वक़्त ताईं कंहिं बि तरक़ियाती कम न थी सघिया आहिनि, न की के नालियूं ठही सघियूं आहिनि, न की सफ़ाई सुथराई जो निज़ाम बहितर कयो वियो आहे। हिननि चयो त असां सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। फ़ौरी तौर ते हुननि जो जांच करे यूसी चेयरमैन ख़िलाफ़ु कार्रवाई की वञे, ॿी सूरत में एहतिजाज जारी रखियो वेंदो।